अॼु आउं वञी रहियो आहियां इस्लामाबाद F6 सेक्टर जे तरफ़, जिते पाण वेंदासीं ऐं घुमंदासीं ऐं तव्हांखे बि थोरो ॾेखारींदासीं ऐं इस्लामाबाद घुमाईंदासीं त इहो केतिरी न ख़ूबसूरत ऐं प्यारो शहर आहे। आउं हिन वक़्तु रेड ज़ोन में पहुची चुको आहियां। हीअ आहे PM ऑफिस, जंहिंमें हिन वक़्तु पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर शहबाज़ शरीफ़ रहे पियो। जीअं आउं अञा थोरो अॻिते ई वधियुसि त उते ई उन ई रोड सां मुंहिंजे साम्हूं पाकिस्तान जी वॾे में वॾी कोर्ट सबूरी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, जेका इन ई साॻे रोड ते आहे। ऐं आउं पंहिंजे दोस्तनि सां गॾु बाइक ते राति जे वक़्तु अफ़्तारी करण खां बाद असीं इस्लामाबाद जे तरफ़ ई रवाना थिया हुआसीं ऐं रास्ते में ई हुआ। हीअ आहे नेशनल असेंबली ऑफ पाकिस्तान। अॼु इस्लामाबाद जी मौसम ॾाढी प्यारी ऐं पुरसकून आहे, न गर्मी न सर्दी, तमामु ॾाढी वणे पई, मज़ो पिए आयो ऐं एंजॉय कयोसीं। हीअ आहे इस्लामाबाद जो 5 स्टार होटल मैरियट। हीअ आहे सेक्टर F6 मरकज़, जेको तमामु प्यारो ऐं ख़ूबसूरत ठहियलु आहे, जंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर एॾो न प्यारो ऐं ख़ूबसूरत आहे, जंहिंजी छा ॻाल्हि कजे। हिन वक़्तु पाण UBL जे ATM ते बीठा आहियूं ऐं सेठ अब्दुल अज़ीज़ रावजो साहब पैसा कढाईंदो। सेठ अब्दुल अज़ीज़ रावजो साहब 3 खां 4 लख कैश कढाईंदे। हीअ आहे चांहि महफ़िल इस्लामाबाद, जिते चांहि सां गॾु राग हूंदो आहे। पाण हिन वक़्तु KFC पहुची चुका आहियूं, जिते पाण अंदरि वेंदासीं ऐं कुझु खाईंदासीं पीअंदासीं। हाणे आउं KFC में अंदरि वञी रहियो आहियां ऐं अव्हांखे ॾेखारींदुसि त इस्लामाबाद में KFC जो छा माहौल ऐं कीअं माहौल आहे। पाण कुझु बर्गर ऐं कुझु फ्राइज़ ऐं कुझु ड्रिंक्स वग़ैरह घुरायासीं, जेके पाण ऑडर कयासीं, पर कैमरा जे अखि में उहे न आया, छाजे करे KFC जी प्राइवेसी जे करे ई। वाह, ॾाढो मज़ो आयो। खाइण पीअण खां बाद में असीं अव्हांखे थोरो F6 सेक्टर जो थोरो सैर कराईंदासीं। हीअ F6 मरकज़ आहे, जेको तमामु प्यारो ऐं ख़ूबसूरत ठहियलु आहे, जंहिंजी छा ॻाल्हि कजे। हीअ आहे कॉन्स्टिट्यूशन एवेन्यू रोड, जंहिं ते तमामु मुल्कनि जूं एम्बेसीज़ ऐं तमामु घणा फॉरेनर्स हिते राइश पज़ीर आहिनि। हीअ आहे इस्लामाबाद जो 5 स्टार होटल सैरीना होटल, जेको तमामु मशहूरु ऐं तमामु प्यारो होटल आहे। उम्मीद आहे दोस्तो तव्हांखे असांजो हीउ व्लॉग ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वरी तव्हां सां हिकिड़े नए ॿिए व्लॉग में गॾु हूंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत, GSN।